हैदराबाद की अदालत फोर्ट पुलिस हथां 10 ॾींहं अॻु मुबैना मुक़ाबले दौरान ज़ख़्मी हालत में 30 केसनि में नामज़द जवाबदार की ज़मानत मंज़ूर कंदे संदसि आज़ादी जो हुकुम ॾेई छॾियो आहे। 7th एडिशनल सेशन जज जवाबदार वसीम कुरैशी के पुलिस मुक़ाबले ऐं गैर कानूनी असले हथ अचण वारे केस में 50,000 रुपयनि जा मचलका जमा करण जो हुकुम ॾिनो। 26 जून 2024 ईस्वी ते फोर्ट थाने की पुलिस जवाबदार वसीम कुरैशी के रक्षा मार्केट वटां मुबैना मुक़ाबले दौरान ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण की दावा कई हुई। जवाबदार वकील मोहम्मद शफ़ीक मार्फत ज़मानत लाइ 7th एडिशनल सेशन जज की अदालत में दरख्वास्त दाख़िल कराई हुई। अदालत वकील जा दलील ॿुधण बाद ॿिन्ही केसनि मां ज़मानत मंज़ूर करे आज़ादी जो हुकुम ॾिनो। वाज़े रहे त फोर्ट थाने की पुलिस दावा कई हुई त जवाबदार पंहिंजे साथी सां गॾु रक्षा मार्केट में फुर के इरादे से बीठल हो, जिते हुन पुलिस ते फायरिंग कई ऐं जवाबी फायरिंग में खेसि ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे इलाज लाइ सिविल अस्पताल मुंतकिल कयो वियो। संदसि खिलाफ़ मुख़्तलिफ़ थाणनि ते अॻु ई फुर लुट ऐं चोरियुनि जा 30 केस दाख़िल थियल आहिनि, पर वकील मूजिब त जवाबदार इन खां अॻु दाख़िल समूरनि केसनि मां बरी थी चुको आहे। कैमरामैन मोहसन अली सां गॾु शबीर अबड़ो, रोज़ाना धरती न्यूज़, हैदराबाद।